बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवलिल-आवलीम जंहिं जोड़ियो जग जहान, मिड़नी मख़लूक़ुनि खां ऊचो आहे इंसान, मानसी मर्द महान जंहिं सच जे ख़ातिर सिर ॾिनो। पंहिंजी सिंध, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली, पंहिंजो लतीफ़, पंहिंजो मुहंजो दड़ो, पंहिंजो सिंधू, पंहिंजा सिंधू वासी, पंहिंजा सिंध वासी, पंहिंजी एकता ऐं पंहिंजो चैनल टाइम न्यूज़ टीवी। टाइम न्यूज़ टीवी जे पारां ऐं पंहिंजी अख़बार जे पारां तव्हां सभिनी जी ख़िदमत में हीअ एकता जी ईद मुबारक, एकता जो ॾिहाड़ो मुबारक ऐं एकता जे ॾिहाड़े जी ख़ासि नशियात साण करे, ख़ासि ट्रांसमिशन साण करे आहियां अव्हांजी ख़िदमत में अव्हांजो मेज़बान यासिर काज़ी मुंहिंजे पारां सिक भरियो सलाम क़बूल कंदा। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा मुरकंदा महकंदा बहकंदा टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार थो दम दम दुआ करे, कोसो लॻे न वाव सजण खे ख़ुदा करे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त गुज़िरियल 16 सालनि खां वठी 2009 में हिकिड़ो अहिड़ो सिज तुलू थियो जंहिं सिज असांखे साञ ॾिनी पंहिंजी सकाफ़त जी, पंहिंजनि माण्हुनि जी ॿोलीअ जी ऐं पंहिंजनि माण्हुनि जे गॾिजण जी। पंहिंजनि माण्हुनि खे गॾिजण जो इहो अज़्म, इहो वलवलो, इहो आवाज़ जंहिं पंहिंजनि माण्हुनि खे गॾियो, उहो असां वटां ई शुरू थियो। खोड़ सारनि इनकलाबनि जी अॻवाणी ऐं सरवाणी असां कईसीं ऐं इहा ॻाल्हि पूरी दुनिया खे ख़बर आहे त सिंध अॼु 7 करोड़ आबादी जिते बि दुनिया में वसे पई, उहा सभु हिन ॾींहं ते यानी डिसंबर जे पहिरें आचर ते हम आवाज़ की एकता जो इज़हार कंदी आहे ऐं गॾु हुजण जो इज़हार कंदी आहे। चाहे उहा सिंध में वसे, मिडल ईस्ट में वसे, अमेरिका में वसे, यूरोप में वसे यानी ओलह में वसे या दुनिया जी कंहिं बि कुंड में वसे, यकीनी तौर ते उहा गॾु हुजण जो सबूत ॾींदी आहे हिन पहिरें आचर ते, जेको डिसंबर जो पहिरियों आचर आहे। अॼु डिसंबर जो पहिरियों आचर यानी 7 डिसंबर आहे ऐं 16 साल आहे जॾहिं 2009 खां पोइ असां हीअ एकता जी ईद मल्हाए रहिया आहियूं। हिन साल असांजो स्लोगन आहे मनशियात खां पाक सिंध, नशे खां पाक सिंध ऐं उनजी ख़ासि नशियात में असांजा मुख़्तलिफ़ महिमान असांजी हिन ओताक खे सजाईंदा। इहे ख़ूबसूरत ओताक जंहिंमें तव्हां अजरक जो फुलड़ियूं बि ॾिसो था ऐं उन सां गॾोगॾु टुक जी रिली बि ॾिसो था ऐं सिंध जी सकाफ़त, सिंध जी टेंजिबल सकाफ़त जा मुख़्तलिफ़ रंग ऐं अक्स ॾिसो था। अचो त कचहरी जो आगाज़ करियूं था उन शख़्सियत खां जंहिं शख़्सियत जे विज़न तहत अॼु सॼी सिंध गॾिजे थी। अॼु मुख़्तलिफ़ इदारा, मुख़्तलिफ़ फ़र्द, मुख़्तलिफ़ सरकारी गैर सरकारी मिशनरीज़ इन ॾींहं खे सेलिब्रेट कनि थियूं। यानी इन खां वधीक कामयाबी ॿी कहिड़ी थी सघे जो मुख़्तलिफ़ मुल्कनि जा एम्बेसडर्स, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ारतकार, उन जा कौंसल जनरल्स सिंधी में सिंधी ॻाल्हाए असांखे सिंधी टोपी ऐं अजरक पाए सिंध वासियुनि खे विश कनि था, हिन ॾींहं जी मुबारक ॾियनि था। इहा इन जश्न जी सभिनी खां वॾी कामयाबी आहे। इहो कॉन्सेप्ट कंहिंजो हुयो, इहो ख़्यालु कंहिंजो हो, मरकज़ी ख़्यालु जितां इहो निकितो ऐं सॼी सिंध खे गॾण जो असां पंहिंजे नए नस्ल ताईं पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजे माण्हुनि खे गॾण जो इहो पैगाम पहुचाए सघिया आहियूं। तव्हां सभिनी खे ख़बर आहे, बच्चे खे ख़बर आहे त इन कॉन्सेप्ट खे मुतारिफ़ कराईंदड़ हिन ॾींहं जो बानी मुबानी जनाब मोहम्मद अली काज़ी साहिबु आहे। मोहम्मद अली काज़ी साहिबु जेको हिन वक़्तु टाइम न्यूज़ जो सरवाण आहे ऐं पंहिंजी अख़बार जो सरवाण आहे, उनजे इलाही मना करण जे बावजूद बि असांखे हिन स्टूडियो में नींड ॾिनीसीं त असां हिन ट्रांसमिशन जो आगाज़ उन शख़्स सां ई, उन शख़्सियत सां ई गुफ़्तगू खां करियूं जंहिं हिन ॾींहं खे मुतारिफ़ करायो। त आगाज़ करियूं था गुफ़्तगू जो जनाब अली काज़ी साहिब जन सां। अस्सलाम वालेकुम अली काज़ी साहिब। वाइसना यासिर साहब, ख़ुशि मौजूद कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांखे एकता जी ईद मुबारक हुजे। ख़ैर मुबारक तव्हांखे बि, ॾिसंदड़नि खे बि, सभिनी खे मुबारक हुजे। सभिनी खां पहिरियों बुनियादी सुवाल इहो त चवंदा आहिनि त क्या मन में आई आपके, अहिड़ो छा तव्हांजे ज़हन में कीअं इहो ख़्यालु आयो त हीअ सॼी सिंध गॾिजे ऐं अहिड़े नमूने सां गॾिजे? ॻाल्हि इहा त इहो चवण त को हिकिड़े ॾींहुं सुबुह जो उथियसि ऐं मूंखे ख़्यालु आयो त हीअं थियणु खपे, त ईअं न आहे, इहो सही न हूंदो ऐं इहो चवण बि सही न हूंदो त मूं को साल हिन ते वेही गौर फ़िक्र कयो ऐं वॾी जेका आहे पोइ सलाह मशवरे खां पोइ इहो ऐलान कयो, इहो बि ग़लति आहे। सही ॻाल्हि हिन में इहा आहे त नंढे हूंदे खां ई जॾहिं हू संभालियोसीं, हैदराबाद में पैदा थियसि, हैदराबाद में वॾा थियासीं, शहर सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर, त ओवरऑल चोतरफ़ खां हिकिड़ी फील ईंदी हुई त असांखे बतौर सिंधी डिग्रेड कयो वञे थो।
भाऊ आ गया, फलाण थी वियो, मतिलबु सरकारी टीवी ते बि जेको मतिलबु चौकीदार या को अहिड़ो, चौकीदारी को ख़राबु ॻाल्हि न आहे, पर मतिलबु टोपी सां मुराद या धड़ेल या कुझु ॿियो, त उहो हिकिड़ी पलजंदी पई वञे अंदरि ॻाल्हि, हिकिड़ी कावड़, हिकिड़ी रिएक्शन जेको आहे उहो क्रिएट थींदो वञे पियो। ऐं हू को हिकिड़े ॾींहं जो किसो न हो, जेको आहे न हादसो हिकिड़े ॾींहं में वक्त करता है परवरिश परसों हादसा एकदम नहीं होता। जेको आहे हिन जी परवरिश कई हिन सॼे कॉन्सेप्ट जी, और हिकिड़े नुक़्ते में अची कीअं हुनजो त उहा सॼी जेका फीलिंग हुई, कावड़ हुई, उनखे जॾहिं हिकिड़ो मौक़ो मिलियो त मूं चयो त अचो पोइ दुनिया खे ॾेखारियूं त असांखे इहा ॻाल्हि नथी वणे। पर थींदो इहो आहे यासिर साहब, पाण सभु अॼु ताईं ईअं ई थींदो आहे त कंहिं ॻाल्हि ते कंहिं फ़र्द खे, ग्रोह खे या पूरे माशरे खे कावड़ ईंदी आहे त हू पोइ एहतजाज कंदा आहिनि। रिएक्शन जो मतिलबु ई कि हुन ते एहतजाज कजे, कावड़ जो इज़हार कजे, पोइ या त भंजदा कजे, न त वरी को बुख हड़तालूं कजनि, को जलसा कजनि, को जुलूस कजनि। रिएक्शन इंसान अमूमन में रिएक्शन में कावड़ जो इज़हार कंदो आहे अमूमन, ख़ासि तरह जेको सिंधियुनि सां थी रहियो हो, त उन में इहो ई थींदो आहे त भई रद्दमल में को एहतजाज कजे। सिर्फ़ ख़ूबसूरती इहा थी 16 साल पहिरीं इहो कुदरत बाज कई त ख़्यालु इहो आयो त अचो हिन खे मोहबत जो ॾींहुं करे मल्हाई, अचो हुन सॼी कावड़ खे, हू सॼी जेका क्रोध असां बर्दाश्त कई आहे, असांजे वॾनि बि कई, असां हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मल्हायूं जंहिंमें असीं हुननि सां जिन्हनि असां सां कयो, उन माइंड सेट ज़हनियत सां जे ख़िलाफ़ एहतजाज करे पुतला न साड़ियूं, को टायर न साड़े, असीं हिकिड़ी पंहिंजे पाण सां मोहबत जो ॾेख ॾियूं। हिकिड़ो ॾींहुं मल्हाइजे जंहिंमें सिंध जा माण्हू पंहिंजे पाण सां मोहबत जो ॾेख ॾियनि, ऐं ॿिया बि माण्हू ॾिसनि त ही असीं के ॿिए सां नफ़रत जे इज़हार लाइ त ॾींहुं न आहे। असां चऊं था असीं सिंध सां, पंहिंजे पाण सां मोहबत जो ॾींहुं करे मल्हायूं था। सो बेसिकली मोहबत जो ॾींहुं थी वियो। पोइ जॾहिं असीं मोहबत जी ॻाल्हि कयूं था ऐं कंहिंसां बि क्रोध या नफ़रत जी ॻाल्हि नथा कयूं त लामोहाला पोइ इन में मोहबत त हिकिड़ी अहिड़ो जज़्बो आहे जेको तव्हां हिकिड़े कूज़े में त बंदि नथा करे सघो न, पोइ त हू पखड़बो आहे। त ख़्वाहिश इहा हुई त हिन मोहबत जी जेका जज़्बे जी आगोश में उहे सभु माण्हू बि अची वञनि जेके कंहिं वक़्त में क्रोध कंदा हुआ बि हुआ। यानी इन करे मूं हिन खे पहिरें ॾींहुं 16 साल अॻु बि मूं हिन खे कॾहिं बि सकाफ़त जो ॾींहुं न चयो, मूं हिन खे एकता जो ॾींहुं चयो, जंहिंमें सिंध वासी, पोइ भले हू घर में अगरि सराइकी ॻाल्हाइनि था, सिंधी ॻाल्हाइनि था, उर्दू ॻाल्हाइनि था, पंजाबी ॻाल्हाइनि था, पर हू सिंध सां अगरि जुड़ियल आहिनि त हुननि जी सिंधी साफ़ आहे या न आहे, हुननि जो तलफ़ुज़ ठीकु आहे या न आहे, हुननि साल में टोपी पाती आहे या न पाती आहे, पर अगरि हू सिंध सां जुड़ियल आहिनि, सिंध सां मोहबत कनि था, त ही हुननि जो बि ॾिहाड़ो आहे, सभिनी खे गॾिजी सॼी मल्हाइणु खपे। सो इन करे हिन खे मूं एकता जो ॾींहुं बि चयो। सो द कॉन्सेप्ट ऑफ यूनिटी, हिन खां वधीक ख़ूबसूरत शइ त का ॿी थी नथी सघे। क्रोध ऐं नफ़रत हमेशह बंटवारा कंदी आहे, विरहाङा कंदी आहे, मोहबत हमेशह जोड़ींदी आहे। त 16 साल अलाए शुक्र आहे त पोइ, ऐं तव्हां ॾिसो न, इहो मोहबत जो ई सुरूर या कमाल चइजे इन जज़्बे जो हिन ॾिहाड़े ते 16 अॼु पाण ॿुधायूं पिया, 15 साल अॻु में लखे माण्हू सॼी दुनिया में, जीअं तव्हां चयो वाही पांदी खां वॉशिंगटन ताईं माण्हू निकिरनि था, रैलीज़ बि कनि था, किथे म्यूज़िकल फंक्शन्स में वञनि था, अलिफ़ कनि था, पंहिंजी मच कचेरियूं कनि था, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंहिंजी नज़र न लॻे त को हिकिड़ो बल्ब बि नथो टुटे, छाकाणि त हू मोहबत जे सुरूर में आहियूं। हिन कंहिं सां बि नफ़रत नाहे करणी,
सो दिस इज़ सो आइडिया बेसिकली हो त माण्हू पंहिंजे पाण सां मुहबत कनि ऐं हीउ जेको असांजे अंदरि बि किथे थोरो हाणे त न आहे इहा ॻाल्हि पर कंहिं अॼु खां 16-17 साल अॻु थोरो कॉम्प्लेक्स अची वियो त यार पोइ असीं टोपी पाए हुते वञूं न वञूं असांखे छा महसूसु थींदो त उहा बि अल्हम्दुलिल्लाह 16 सालनि में हाणे जॾहिं जेको 20 साल अॻु ॿारु पैदा थियो हूंदो उहा 20 सालनि जो त हुन ते या 16 साल अॻु बि पैदा थियो आहे त हू न्याणी या नौजवान जेको आहे 16 सालनि जो थियो हूंदो त हू ही ॾिसी करे हुनजे नस नस में हुनजे पूरे DNA में हाणे ही एकता जो ॾियारो आहे ऐं इंशाल्लाह जेसि ताईं दुनिया बाक़ी आहे ॾियारो मल्हाइबो यकीनन इंशाल्लाह। तव्हांजी ॻाल्हि त मूंखे शेर यादि आयो, डॉक्टर तव्हां हामिया बि इहा ॻाल्हि कई त कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, मज़हब असांजो आहे मुहबत ख़ुदा गवाह। वरी साहिबु तव्हां जेकॾहिं मूंखे चवणु ॾियो त तव्हां रिस्क खणणु तव्हांजी आदत आहे। पहिरीं मुनफ़रिद अख़बार जेका ₹1 में मुतारिफ़ थी उन दौर में कंहिं बि अख़बार में सवाइ पूरनि कलर्ड एडिशन्स जे रेगुलर अख़बार में कलर्ड तस्वीर अचणु, मूंखे यादि आहे सद्दाम हुसैन जी जंग वारो दौर हुयो ऐं उन दौर में हीरो हुयो सद्दाम हुसैन, त उनजी तस्वीरूं हुन में विच में जॾहिं कलर्ड तस्वीरुनि जी हिकिड़ो रिस्क हुयो पंहिंजे जाइ ते। उनखां पोइ सिंधी ॿोली जो पहिरियों सैटेलाइट चैनल पाण सभु उन सथ में गॾु हुयासीं ऐं पूरी सिंध चवंदी अलाए हलंदो अलाए न हलंदो, न हलाए सघंदव तव्हां। ऐं उहो बि केॾी कामयाबीअ सां असां हुनखे अवरचाई सां हीअ पूरी टीम सॼी साॻी आहे। हिन भेरे बि जॾहिं तव्हां इहो अनाउंस कयो, इहो तव्हां हक़ जो होको ॾिनो त सॼी सिंध गॾिजे, तव्हांखे एतिरे रद्द अमल जी उमेदु हुई त माण्हू ईअं निकिरी ईंदा ऐं अचे उन एकता जो इज़हार कंदा? न यस मूंखे अगरि हिकिड़ी शइ खे सही सम्झां थो त आऊं पोइ हुनजे नतीजनि ते अगरि कारोबार वारो ॿार हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हीअ त इश्क जी ॻाल्हि, हीअ त रोमांस जी ॻाल्हि आहे, हीअ त कंहिं खुमारी में अचण जी ॻाल्हि आहे। उनमें थोरी ॾिसबो त ॿियो माण्हू वोट ॾींदो या न ॾींदो। मूं जॾहिं 16 साल अॻु हिन जो अनाउंस कयो एकता ॾियारे जो त यकीन ॼाणो बाख़ुदा ऐं कई दफ़े ॻाल्हि चई चुको आहियां त मूं त इहो सोचियो त असां बसि TV ते हुनखे स्टूडियो में शो कंदासीं ऐं उजागर कंदासीं, हुते ॻाल्हाईंदासीं। माण्हू इट वॉज स्पॉन्टेनियस, हीउ ख़ुदरो हो। चवनि त TV जा या अख़बार जा नुमाइंदा ते लखे माण्हू करोड़े माण्हुनि खे रोडनि ते नथा आणे सघनि। इट वॉज स्पॉन्टेनियस। उहो थियो 2 साल ते जेको आहे दरिया में पाणी न हो, उहो बि इहे थियो त आउं हैदराबाद में वियुसि। हिकिड़ो को प्रोग्राम हो, हुन मां पोइ को किताब जी रूनमाई हुई, हुन खां पोइ को टैबलो पेश थियो। उन टैबलो में जेको आहे उहो दरिया जी फरियाद हुई, उहो ॿारनि ॾाढो दर्दनाक हिकिड़ो सुठो हो इमोशनल हिकिड़ो टैबलो। उहो ॿुधो एंड इट मूव्ड मी, मूंखे हुन मूव कयो। ऐं हुन खां पोइ मुंहिंजी तकरीर जो वारो आयो त मूं तकरीर में बि चयो त जीअं असां पंहिंजी एकता हिन हवाले सां मल्हाई आहे, अचो पियो दरिया जो ॾियारो मल्हायूं जंहिंमें असीं सिर्फ़ु दुआ कयूं। त हाणे मूंखे ख़बर थोरी हुई या मूंखे को पक थोरी हुई, मूं त इहो चयो त हे 6-7 हंध आहिनि सॼे सिंध में, अचो हिते गॾिजी दुआ कयूं। अच्छा नथा पहुची सघो त घरनि में वेही दुआऊं कनि, माइरूं बुज़ुर्ग कनि, हीअ थिए हो थिए। लखे माण्हू बिना कंहिंजे ख़र्च ते, बिना कंहिंजी बिरयानी जी, असां वटि कंहिंखे तव्हां मेड़ में सॼो त बिरयानी जी थैली बि ॾियणी हूंदी आहे, ट्रांसपोर्ट बि ॾियणी हूंदी आहे। किथां लखे माण्हू आया? तव्हांखे यादि हूंदो दरिया जो ॾियारो? बिल्कुलु, दादूमरो पुल ते जाम शोर में हुते कुड्डू ते, सखर ते, ऐं जिथे दरिया वेझो न हो उते माण्हू केनाल्स ते विया, ई राइस केनाल ऐं हिन त आउं इहो चवणु चाहियां पियो त मूंखे थोरी यानी जेको तव्हां कयो त मूंखे छा, मां त पंहिंजे हिकिड़ी खुमारी में ॻाल्हि, हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी इश्क में ॻाल्हि कई न, त ईअं थियणु खपे। मूं पंहिंजी ख़्वाहिश कई ऐं उन महिल बि इहो त केरु ईंदो न ईंदो, आउं त दुआ कंदुसि। लखे माण्हू निकिता, पोइ जेको थियो सो थियो। सो हिननि मामलनि में आउं मे बी को कारोबारी प्रोजेक्ट शुरू करण खां पहिरीं आउं शायदि सोचींदो हुउसि फ़ाइदे नुक़सान जो, त अलाए मोट मिलंदी न मिलंदी, अलिफ कजे न कजे। ही इश्क जे मामले में तव्हां त पाण आसिक मिज़ाज रहिया आहियो, त ऐसा महबूब वोट ॾे न ॾे इहो तुंहिंजी मर्ज़ी आहे। हा न बिल्कुलु, इहा त वाकई हाणे जॾहिं तव्हां ॾिसो था
जे मूं ज़िक्र कयो त एम्बेसडर्स सिंधी में ॻाल्हाए था पैगाम ॾियनि ऐं ख़ासि करे जो आम दस्तकार आहे उनजी हिकिड़ी इंडस्ट्री खे पूरी इंडस्ट्री खे हिकिड़ी हथी मिली आहे यानी उहा नेम द प्रोडक्ट तव्हां ॾिसो ऑनलाइन शयूं दस्तियाब आहिनि बल्कि जेके नेशनल इंटरनेशनल ब्रांड्स आहिनि उहे इन मौसम में पंहिंजूं ख़ासि अजरक जूं ड्रेसूं मुतारिफ़ कराइनि था इन सभिनी खे ॾिसी छाकाणि त ब्रेन चाइल्ड तव्हांजो आहे इन सभिनी खे ॾिसी तव्हांखे अहसासु छा थींदो आहे सो इन 16 सालनि में कई शयूं कयूं केतिरियूं शयूं हाणे ॾियण जा वक़्तु ज़्यान हूंदो कई शयूं कयनि न कुझु शयूं कामयाबु थियूं कुझु शयूं माण्हुनि खे यादि बि न हूंदियूं नाकाम थी पर हिन 16 सालनि जे हिन स्पेशली एकता जे हवाले सां अनेक मोहबतूं बि मिलियूं अनेक कॉम्प्लीमेंट्स बि मिलिया त माण्हुनि दुआऊं बि ॾिनियूं ऐं माण्हुनि बेइंतहा मुखालफ़त कई बेइंतहा मूंखे टारगेट बि कयो हुयो ठीकु आहे पर असां पंहिंजे रम्ज़ में आहियूं के दुआ ॾे त हुनजो भलो न ॾे कुझु ॿियो चए थो हुनजी मर्ज़ी पर मुंहिंजी मदर अलाह हुननि खे जन्नत नसीब करे दर मां तव्हां बि सम्झो था ऐं तव्हांजो बि दुख आहे तव्हांखे बि रिसेंटली ऐं मुंहिंजी मदर बि रिसेंटली डेथ थी त जॾहिं पहिरियों साल न ॿियो साल या टियों साल त मूं पंहिंजी ईअं हितां थी स्टूडियो मां ऐं किथे वेंदो न आहियां एकतारे ॾिया आउं सिर्फ़ु ऑफिस में रहंदो आहियां पोइ घर हली वेंदो त अम्मा खे मूं चयो त अम्मा छा इहा जी ॻाल्हि थींदी आहे ज़ाहिर आहे रोज़ु वेंदोसि त पर डिघी ॻाल्हि पर अम्मा मूंखे आख़िर में हिकिड़ो जुमिलो चयो मुंहिंजे लाइ हुन खां वधीक ॿियो को कॉम्प्लीमेंट नथो थी सघे मां मदर सेड के बेटा ॿियो त कुझु थियो न थियो ॿियो त कुझु थियो न थियो ऐं एग्ज़ैक्ट कोट थो कयां पर तो सिंध सां सिंध वारनि खे मिलाए छॾियो वाह 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 त हिन खां वधीक कॉम्प्लीमेंट मूंखे ज़ाहिर हर माण्हू खे पंहिंजी मां ई तंहिंजे करे ई पोइ हुन साल खां पोइ जॾहिं बि एकता थियो त आउं हमेशह चवंदो हुउसि या असांजे टेलीविज़न ते बि दोस्त बि चवंदा त सिंध सां सिंध जी मुलाक़ात ही बेसिकली पहिरीं मुंहिंजी वालदा जेको आहे अम्मा जेको आहे मूंखे चयो हो त ॿियो कुझु थियो न थियो माना वॉट शी मेंट कि हिन सां को वॾो को इनकलाब ईंदो न ईंदो हाणे एतिरी उनमें डेग में पर तो सिंध सां सिंध खे मिलाए छॾियो सिंध वारनि खे मिलाए छॾियो आहे त इन करे पाण चवंदा आहियूं त हीअ सिंध सां सिंध जी मुलाक़ात जो ॾींहुं आहे ऐं ॾिसो हिकिड़ी हिन सां कई शयूं थियूं जीअं तव्हां चयो त इंडस्ट्री आहे कमर्शियल साइड्स बि हिननि जा हिन सां तव्हांखे जेका इंटरनेशनल रिकग्निशन आहे सिंध जे माण्हुनि खे मिले थी हिन सां तव्हांखे जेके हिकिड़ो ख़ामख़ा जो इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स अहसास कमतरी हो उहो घटि थियो आहे ऐं न हुजण जे बराबरि थियो आहे अनेक शयूं थियूं आहिनि पर कुझु शयूं पाण खे टेंजिबल फॉर्म में नज़र अचनि थियूं जीअं तव्हां चयो त साईं टोपी जी ऐं अजरक जी हिननि जी लुंगी हिन सभिनी शयुनि जी जेका आहे हू वधीक प्रोडक्शन वधी आहे हीअ त टेंजिबल फॉर्म आहे ठोस हीअ जेका यूनाइट थियण जो ऐं पाण खे एक्सप्रेस करण जो पीसफुल अंदाज़ में हिकिड़े कॉन्सेप्ट जे लाइ हीअ जेको माण्हुनि कयो अगरि आउं इहो चवां ऐं मूं चयो बि हो यासिर आउं वरी रिपीट थो कयां त आउं सम्झां थो त हिन ते सुभाणे पॉलिटिकल ऐं सोशल साइंसिस जा माण्हू हिन ते ज़रूरु स्टडी करे ॾिसनि त हीअ जो केनाल जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू निकिता जो गुज़िल साल जी ॿ त धरणो सिर्फ़ु ॿ त न तव्हांखे नंढी नंढी स्टेशन्स ते कढाइण ॾंडो बागो ॾहरकी नसीराबाद हिते हज़ारे सवे माण्हू न क पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो रोल प्ले कयो मां नथो चवां हुननि इहे जलसा जुलूस न कया हुननि जा हुआ आई एम नॉट अंडरमाइनिंग देम मां हुननि जी घटि न पियो कयां पर 75%
अहिड़ा प्रोसेशन्स ऐं माण्हू निकिता रोडनि ते, अहिड़ा इवेंट्स थिया जिन आउं पुछंदुसि नुमाइंदे खे फ़ोन करे, बाबा हिन को चईं हू लोकल नौजवान हुआ, लोकल माण्हू हुआ, बसि हुननि चयो त सुभाणे 10 बजे शुरू कंदासीं, बिल्कुलु ईअं जीअं एकता जे ॾियारे ते थींदो आहे। त नौजवान पाण में कासमाबाद हुजे या कराची हुजे, किथे चवंदा हलूं त बसि हलूं था, पोइ ईअं हुन सां माण्हू मिलंदा वञनि था ऐं हू थींदो वञे थो। सो ही ख़ुदि जेका हिकिड़ी एक्सरसाइज़ 15 सालनि माण्हुनि कई आहे, त फॉर अ कॉज पीसफुल अंदाज सां जुड़णु, न त ही ज़रई समाज आहे। ज़रई समाज में कलेक्टिव रिज़ेंटमेंट जो कॉन्सेप्ट हमेशा घटि हूंदो आहे। अर्बन रूरल सोसाइटी में ऐं इफ इट इज़ अगेन एग्रीकल्चरस्ट सोसाइटी, उनमें घटि हूंदो आहे। ई त स्टडीज़ थियल आहिनि। अर्बन में जल्दी माण्हू गॾु थींदा आहिनि, अर्बन सोसाइटीज़। पर हिन डे जे करे ऐं सम्झां थो त दिस इज़ वन ऑफ द थिंग्स जेको उहे तव्हांखे इंतज़ाम लिखियलु कोन्हे त ईअं थियो आहे, पर मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन या ही आहे त ही बि उनजे करे माण्हुनि खे हिकिड़ी प्रैक्टिस थियल हुई त लीडर जो इंतज़ारु न करिणो आहे, केरु अची चए, मतिलबु केरु असांखे साम्हूं हले त असीं हलंदासीं। अगरि कॉज़ आहे, अगरि मक़सदु आहे, त उन पाण बि करे सघिजो। अच्छा, हाणे वरी ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ ॿियनि कल्चर से माण्हुनि पंहिंजा ॾींहं मल्हाइणु शुरू कया आहिनि, ऐं जॾहिं असां ॾिसूं था त असांखे ॾिसी ई हिकिड़ी फीलिंग अहिड़ी अचे थी त इहो असांजो शुरू कयल आहे। पर बहसियत हिकु फ़र्द जे अली काज़ीअ जो जेको इश्क़ु आहे, जंहिं इश्क़ सां इहो डिसीशन कयो, उहो त रोडनि सां गुज़रंदे हिननि रिलीज़ खे ॾिसंदो हूंदो। कॾहिं बलोच कल्चरल डे पे मल्हाइजे, कॾहिं पंजाबी कल्चरल डे पे मल्हाइजे। यकीनन इहो कॉन्सेप्ट ॾींदड़ असां आहियूं। त जॾहिं असांखे बहसियत क़ौम ई एॾो फ़ख़्रु थो महसूसु करे, त अली काज़ी पाण छा थो महसूसु करे उनखे ॾिसी त यार ही मुंहिंजे कॉन्सेप्ट जे करे ही मूंखे बेइंतहा ख़ुशी थिए थी। ऐं अञा चाहियां थो त पंजाब में बि माण्हुनि खे उते रस्मनि घणो थिए थो। हिन खे प्रॉपरली पंजाब जे माण्हुनि खे बि पंहिंजे कल्चर खे छो न एप्रिशिएट करणु खपे ऐं सेलिब्रेट करणु खपे। पख्तूननि खे करणु खपे, बलोचनि खे जेको करणु चाहे थो। ठीकु आहे, इट्स आऊं त हिन जे मतिलबु हिन ख़िलाफ़ु थियण जी त ॻाल्हि आहे, बल्कि पर मूं हिन खे यासर इहो तव्हां चयो त बतौर, छाकाणि त मूं शुरू कयो त मूं हिन ते कॉपीराइट करे कयो ई कोन्हे। त आऊं जीअं तव्हां ख़ुशि थियो पिया का शइ ॾिसी, आऊं बि ओतिरो ई ख़ुशि थियां पियो। तव्हां खां घटि या वधि न आहे। बसि हिन ॾींहं खे मूं कॾहिं बि तव्हां शायदि ई ॿुधो हुजे त मूं चयो हुजे त आऊं को बानी आहियां या मूं शुरू कयो, त इतफ़ाक़ सां मूंखां शुरू थी वियो। सोसाइटी बेसिकली माण्हू उनकी मालिकी कई आहे न। बसि सोसाइटी में हर को चवे थो त इहो शुरू उन्हनि जी महिरबानी आहे। हाणे मूं चयो त उहो त ठीकु आहे, हिकिड़ो फैक्चुअल हिकिड़ी शइ आहे उनखे आऊं तब्दील त नथो कयां, ज़ाहिर अहिड़ी का ख़राबु कमु कयो बि कोन थो। लेकिन चवण जो मक़सदु आहे त हीअ आऊं हिन ते को ठपो हणी ऐं हिनजी चौधराहट करण जी आऊं कॾहिं बि हक़ में नथो रहां। ऐं ॿिया दोस्त कॾहिं कॾहिं हुनखे चवनि था त असां शुरू कयो। मूं चयो बाबा तव्हां शुरू कयो हूंदो, मां मतिलबु बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल वारी ॻाल्हि। ईंदड़ 16 सालनि में तव्हां किथे था ॾिसो एकता जे लिहाज़े? इट्स हार्ड टू एतिरो पेशेंट गोई करणु ॾुखी आहे। पर आऊं जेको शुरू में चयो त जेको हींअर 16 सालनि जो ॿारु आहे, हू हुनजे त DNA में आहे। हू 16 सालनि खां पोइ वधीक मेच्योरिटी सां ऐं मुंहिंजी हमेशह हिन खे मल्हाईंदो बि। ऐं हुनजो जेको ॿारु हूंदो, हू 32 सालनि जो हूंदो, हुनजो ॿारु 5-6 सालनि जो थी वियो हूंदो या 8 सालनि जो। त ही हिकिड़ी हाणे जनरेशन टू जनरेशन मूव थींदी। लेकिन ख़्वाहिश मुंहिंजी सिर्फ़ु ही आहे त हिन ॾींहं ते हमेशह ई चवंदो आहियां त सिर्फ़ु ही ॾींहुं अजरक ऐं टोपी लाइ न आहे। ही त असांजो हिकिड़ी असांजो अटायर आहे, असांजो आउटलुक आहे, असांजी शनाख़्त आहे, ज़ाहिरी शनाख़्त अपेरेंट। लेकिन हिन ॾींहं ते माण्हुनि खे पंहिंजे जेके इर्द गिर्द पंहिंजी तकलीफ़ूं आहिनि, सूर आहिनि, अहंज आहिनि, मसाइल आहिनि, ऐं हुननि खे बि ॾिसणु खपे, उनखे बि ज़रूरु डिस्कस करणु खपे। बाक़ी त ख़ुशी जो ॾींहुं आहे। हिन ते असांजी मारियूं भेनरियूं स्पेशल डिशिस ठाहींदियूं आहिनि घरनि में। ऐं हिन खे जेतिरो मर्द सेलिब्रेट कंदे नज़र अचनि था, ओतिरी असांजी ख़वातीन ऐं भेनरूं माइरूं ॿारड़ियूं कनि थियूं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त ही सदाईं ईअं सिंध ईअं, ऐं बाक़ी 364 ॾींहं बि सिंध ईअं ख़ुशि ऐं
ख़ुशहाल हुजे। सही। हिन खां पहिरियों जो गुफ़्तगू ख़तमु करियूं, खोड़ सारा तव्हांजे पढ़ंदड़ जेके काविश में तव्हांखे पढ़ंदा हुया उहे सुवाल कंदा आहिनि त पंहिंजी अख़बार में अली साहब छो नथा लिखे। सो मां तव्हांखे इहो ऑफर करणु चाहियां थो, जेकॾहिं पंहिंजी अख़बार वारा तव्हांखे नथा छापणु ॾियनि त मां सिफ़ारिश करे सघां थो तव्हां पोइ ई महिरबानी कयो। भले खोड़ माण्हुनि मूंखे पुछो आहे त अली साहब हिकिड़ो किताबु छो, उनखां पोइ ॿियो किताबु छो न, ऐं रेगुलरली छो नथा लिखनि, छाकाणि त खोड़ सारनि माण्हुनि खे तव्हांजो तर्ज़ तहरीर अंदाज़ तहरीर वणे थो, ऐं उहो इशूज़ ते जीअं तव्हांखे ओपिनियन तरीक़ाज़ी में ॿुधनि था, पढ़णु बि चाहिनि था। आई एग्री विथ यू, पर मुझे त वो कुछ तो एतिरियूं मुश्किलात अची गॾु मूं ते पयूं जो हाणे पोइ हिकिड़ो माण्हू हुअसि, वापसि पेरनि ते बीहण बि हो, वापसि मामला ठीकु बि करणा हुआ, पीस लिखण लाइ ऐं अॻु में बि लिखंदो हुउसि त उहो बि को कंहिंजी ज़ोर आवरी त कोन लिखंदो हुउसि, रम्ज़ में मूड में थोरी फुर्सत हूंदी। हाणे एतिरो घणो मुख़्तलिफ़ मसाइल आहिनि, गैब खां आते हैं मज़ामी, हा ग़ालिब जवानी, तव्हां एतिरो गैब खे अचण बि त ॾियां। सॼो ॾींहुं जेको आहे उहो मुख़्तलिफ़, लेकिन इंशाल्लाह ज़रूरु लिखो, इंतज़ारु कनि था इंशाल्लाह। आख़िरी लाइटर नोट ते हिकिड़ो सुवाल, उहो कपिल शर्मा वांगुरु, तव्हां कॾहिं ज़िंदगी में सोचो तव्हां कॾहिं मुंहिंजो महिमान थींदा? हिकिड़ो दफ़ो आउं इन करे मूंखे एतिरो मूंखे एतमाद आहे, हिकिड़ो अॻु बि तव्हां मूंखे सॾे चुका आहियो। मूंखे लॻो त यासिर मूंखे एतिरी अहमियत ज़रूरु ॾेसो जो हिकिड़ो दफ़ो वरी चांस ॾींदो मूंखे, ऐं असां ॿीहर बि उमेद कयूं तव्हां ॿीहर बि असांजो महिमान थींदो। ऐं नाज़रीन, मां ख़ासि तौर ते तुरत अली साहब जो, छाकाणि त अली साहब ताईं रसाई जा सभु ज़रिया न करे चुका हुया, त अली साहब पंहिंजो प्रोग्राम कंदो आहे, उन्हनि खे उन ॾींहं ते जेको बि एक्सप्रेस करिणो हूंदो आहे त उहो पंहिंजे प्रोग्राम में चवंदो। मूं चयो त हिन ट्रांसमिशन जो आगाज़ असां अली साहब खां करायूं, ऐं तंहिंजे करे असां उन्हनि खे जल्दी मदो कयो त जीअं असां पंहिंजे नशियात जो आगाज़ करे सघूं। अली साहब, तव्हां हिकिड़ो दफ़ो वरी एकता जो ॾींहुं, एकता जी ईद मुबारक हुजे। मां तव्हांजो तहे दिलि सां थोराए थो आहियां, तव्हां आयो ऐं हिन ट्रांसमिशन खे ओपन तव्हां कयो, पंहिंजे तव्हांखे बि मुबारक हो यासिर, वरी अमृत जे वरी आख़िर में मुबारक। थैंक यू वेरी मच, थैंक यू। ऐं नाज़रीन, असांजी ट्रांसमिशन जस्ट स्टार्टेड, हाणे शुरू थी आहे। मुख़्तलिफ़ महिमान ईंदा जिन सां असां कचहरी कंदासीं एकता जी ईद जे हवाले सां, तंहिंजे करे तव्हां असां सां गॾु रहिजो। इहे ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, केॾा माण्हुनि जो असां सां गॾु रहिजो।